अस्सलाम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां मोहम्मद पवार शामिल करूं था हिन वक्त जी खबरूं। नाज़रीन, नौशर फिरोज में खुराक खाते जे मुलाजमन पारां टाइम स्केल फोती कोटा ते अमल ऐं पढ़ियल चौकीदारन के सेनाटी मूजिब प्रमोशन न ॾियण खिलाफ ज़िले जे सभिनी फूड गुदामनि जी तालाबंदी करे एहतिजाज कयो वियो। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर एम ज़फ़रगढ़ जी ख़बर मूजिब एहतिजाज जी अॻवानी कंदड़ जावेद यूनुस राजपर, मोहम्मद कोपांग, नवीद उमरानी, रफ़ीक राजपर, गुल मोहम्मद कलोड़ो, कंबर अली रिंद, नज़ाकत अली मल्हा, राणो हालीपोटो, दोस्त मोहम्मद, नवीद उमरानी, रफ़ीक राजपर चयो त फूड खाते अंदर अंधेरी नंगरी चरबट राजा जो कानून हली रहियो आहे। मुख़्तलिफ़ सेंटरन ते करप्ट अमलदारन खे रखियो वियो आहे, पर नंढन मुलाज़मन खे प्रमोशन बि नथा ॾिना वञनि। उन्हनि मुतालबो कयो त फौरी तौर मुलाज़मन जा मसइला हल कया वञनि, ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वसी कंदड़ वज़ीर आला हाउस आॾो धरणो हयो वेंदो। वधीक ख़बरुनि जी अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।